दोस्तों, इंसान सां जॾहिं बि को बुरो थींदो आहे, इंसान खे का तकलीफ़ थींदी आहे, यकीन कयो इन में बि का रब जी हिकमत हूंदी आहे। इंसान त वक़्ती तौरु परेशान बि थिए थो, ॾुखियो बि थिए थो ऐं पंहिंजे रब सां शिकवा बि करे थो त हीउ सभु कुझु मूंसां छो थो थिए। पर उन सभिनी राज़नि खे मुंहिंजो अलाह चङी तरह ॼाणींदो आहे। हिकिड़ा ताजर समुंड जे रस्ते ते वापारु करणु वेंदा हुआ कंहिं ॿिए मुल्क में। काफ़ी ताजर हूंदा हुआ। उहे वॾे हिकिड़ी ॿेड़े में सैर पिया कनि। जॾहिं विच समुंड में पहुता, उन्हनि जूं छोलियूं ऐं हवा जो रुख चेंज थियो त उनजे पायलट ॿुधायो त असांखे कुझु सामान जेको आहे त उछलाइणो पवंदो, थोरो वज़न घटि कराइणो पवंदो, न त असां सभु तबाह थींदासीं। काफ़ी ताजरनि मशवरो कयो। उन्हनि सभिनी ताजरनि हिकिड़े माण्हूअ जे सामान जो नालो चयो। उहो ताजर नओं हुयो, पहिरियों दफ़ा हिननि सां सौदे लाइ वियो। उहो अची चिड़ियो, नाराज़ थियो त मुंहिंजो ई सामान छो था उछलियो, त तव्हां सभिनी जो थोरो थोरो करे सामान उछलियो न। बहरहाल हू ताजर रोज़ु अचण वञण वारा माण्हू हुया, वास्ते वारा बि हुया, पाण में हिक ॿिए खे ॾिठल बि हुया। हे हिकिड़ो नओं हुयो, सामान समेत हिन खे खणी समुंड में उछलायूं। समुंड में हिन खे उछलायूं। हीउ त पाण खे मुअल सम्झी चुको हो। हिन इहो न सोचियो त मां समुंड खां जीअरो निकिरंदुसि। पाणीअ जूं छोलियूं हिन सां रांदि कंदे 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 हिकिड़े वॾे जज़ीरे, हिकिड़े वॾे ख़ुश्क जॻह ते पहाड़ जो टुकड़ो, उन में अची हिन खे समुंड उछलायो। अखि जो पटी पाण खे जीअरो साबित ॾिठईं। हिन जी जेका साह हुई, उहा साह खयो हिन खे यकीन पियो त मां जीअरो पहुतो आहियां। त न ओरी वाह न परी वाह, रुॻो समुंड ई समुंड आहे। न किथे को आबादी थो ॾिसिजे, न को जहाज़ थो ॾिसिजे, न को वण थो ॾिसिजे। हिन विच हिकिड़े पहाड़ जे टुकड़े खां अलावा ॿियो कुझु बि कोन्हे। उते उन पहाड़ जे चौधारूं जेको हो त कुझु वण बि हुया, वणनि में कुझु फ्रूट बि हुयो ऐं कुझु ख़ुश्क काठियूं बि हुयूं। उन काठियुनि जे ज़रिए हिन नंढड़ी हिकिड़ी झोपड़ी ठाही, पंहिंजे लाइ कुझु खाइण पीअण जो बंदोबस्तु करणु शुरू कयईं। कुझु फ्रूट खाधई। ॿी राति बि गुज़री। हिन खे हिकिड़ो सेहड़ बि मिलियो। सेहड़ जो हिन शिकार कयो, कुझु मच्छीअ जो शिकार कयईं। बहरहाल कुझु ॾींहं हिन जा ईअं गुज़री विया। बाहि ॿारे कुझु ठाहे पियो। हवा जी अहिड़ी आंधी आई जो उहो बाहि वञी हिन जी झोपड़ीअ खे लॻी। हिन ॾाढी कोशिशि कई त हिन झोपड़ीअ खे बचायां, त मुंहिंजी मिल्कियत हाणे इहा आहे। हिन पहाड़ में मथे ते को छांव कोन्हे, त मां हिते रहंदुसि कीअं, जेसीं ताईं जीअरो आहियां। बहरहाल हीउ ॾाढो परेशान थियो, कोशिशि कई, बाहि न विसी सघी हिन खां। मथे मुंहुं करे रब सां शिकवा करणु वेठो त मूं पंहिंजी ज़िंदगीअ जी सॼी कमाई गॾु करे वापार लाइ वियो आहियां। वापार मां सामान ख़रीद कयो, समुंड जे रस्ते अचां पियो, समुंड में तूफ़ान अची वियो। ताजरनि जे हथां तो मूंखे समुंड में उछलायो ऐं हिते अची नंढड़ो हिकिड़ो जज़ीरो मिलियो। उते मां काठियुनि जे ज़रिए हिकिड़ी झोपड़ी ठाही, उहो बि मुंहिंजो तो साड़ियो। बहरहाल रब सां ॾाढियूं शिकायतूं करे सुम्ही पियो। सुबुह जो उथियो, ॾिसे थो त कुझु मलाह जेके आहिनि त ॿेड़े ते हिन ॾे अचनि था। हिनखे वॾी हिमत पैदा थी। उहे आया, हिननि खे अची हाल वाल कयूं, पुछा कयूं, तूं केरु? हुन चयो, तव्हां हिते कीअं पहुता आहियो? हुन चयो त कल्ह जेको आहे त असां शाम जो ॾिठोसीं त हितां धूं पियो ॿरे। जॾहिं धूं ॿरे पियो त असां सोचियो त हिते त कुझु आहे ई कोन, इहो हिकिड़ो जज़ीरो आहे, हिन जज़ीरे ते कोई न कोई वेठो आहे। इन पहाड़ में को आहे जेको फाथल हूंदो ऐं इन जे करे न असां सोचियो त हिनखे बचाइजे। असां तोखे बचाइण आया आहियूं। बहरहाल हिन माण्हूअ पंहिंजो सॼो किसो ॿुधायो त मां अहिड़ो ताजिर आहियां, मां वापार ते वियोसि, कुझु माण्हुनि मूंसां हे हशर कयो, मुंहिंजो सामान मूंखे खणी समुंड में उछलायूं। जॾहिं मलाहन पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई त हीउ शख़्स हैरान परेशान थी वियो। मलाहन ॿुधायो, जंहिं ताजरनि तुंहिंजो सामान उछलियो, जंहिं जहाज़ मां तोखे उछलियो वियो, उहो जहाज़ सॼो ग़र्क़ थी वियो। हिकु शख़्स बि न बचो, न को सामान बचो। हीउ शख़्स फ़ौरन रब जे सजदे में हलियो त हे मुंहिंजा परवरदिगार, मुंहिंजूं ख़ताऊं माफ़ु कर। मां तोसां शिकायतूं पियो कयां, तोसां शिकवा पियो कयां त मूंसां ई छो थो थिए। मुंहिंजा मौला, मुंहिंजो वापार ते वञणु, मुंहिंजो उतां सामान ख़रीद करणु, रस्ते ते तूफ़ान अचण, तो
ताजरनि जे हथां वरी मूंखे हेठि उछलाइण, वरी हिते मूंखे हिन पहाड़ में पहुचाइण ऐं पहाड़ वारी झूपड़ीअ खे साड़ण में मुंहिंजो फ़ाइदो हुयो। हे मुंहिंजो मौला मूंखे माफ़ु कर, बेशक तूं इंसान जे हर वक़्तु फ़ाइदे में हूंदो आहीं। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां वटि जॾहिं बि थोरी घणी तकलीफ़ थी अचे त असां शिकायतूं करणु वेहंदा आहियूं, असां परेशान थी वेंदा आहियूं, जज़्बाती थी वेंदा आहियूं त हीउ सभु कुझु असां सां छो थो थिए। पर यकीन ॼाणो त जेको कुझु बि थिए थो उन में बि का अलाह जी हिकमत आहे। तव्हां सम्झी वञो, थी सघे थो त इन खां पोइ रब पाक तव्हांखे मथां आला मक़ाम अता करणु थो चाहे। तव्हां परेशान न थियो, हालातनि जो मुक़ाबिलो कयो। असां शिकायतूं करे था वियूं, थोरी तकलीफ़ अची थी वञे, पर हुन शख़्स खे तव्हां ॾिठो त समुंड जे विच में माण्हुनि ॿांह खां वठी हुनजे सामान समेत हुनखे समुंड में उछलायो। अलाह पाक कीअं छोलनि जे ज़रिए हुनखे रांदि कराईंदो कराईंदो अची हिकिड़े पहाड़ में अची ॿाहिरि कढियो। कीअं हुन बुख ते गुज़र सफ़र कयो, कीअं हुनखे काठियूं मिलियूं, कीअं झूपड़ीअ खे बाहि लॻी, कीअं मलाहन दूहूं ॾिठो। अलाह पाक हुन जे लाइ माण्हू मोकिलिया हुनखे बचाए छॾियो। छो जो जंहिं जहाज़ में हीउ हुयो, अलाह पाक उन जहाज़ खे गर्क करणु चाहे पियो ऐं उन गर्क थियल जहाज़ मां हिन हिकिड़े शख़्स खे बचाइणु चाहे पियो। जॾहिं बि परेशानियूं अचनि, पंहिंजे रब खां माफ़ी घुरो, पंहिंजे ख़ताउनि जी माफ़ी घुरो ऐं फ़ौरन रब जे सजदे में हलिया वञो त ऐं मुंहिंजा मौला, मां अहिड़नि इम्तिहाननि जहिड़ो न आहियां, मां अहिड़नि परेशानियुनि बर्दाश्त करण जहिड़ो न आहियां। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।